अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, नौजवाननि जा नवा आइडियाज़, नयूं सोचूं ऐं नवा ख़्याल खणी नई टही प्रोग्राम सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान लतीफ़ गाद। व्यूअर्स, असांजे यंगस्टर्स जेके नौजवान आहिनि उन्हनि जी ज़िंदगीअ में कैरियर में जेके बि मुख़्तलिफ़ शोबा अचनि था, अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं, मौक़ा अचनि था, इन हवाले सां उन्हनि खे अॼु जो जेको जदीद दौरु आहे उन हवाले सां केतिरा ई मौक़ा मुयसरु आहिनि। पर उन सां गॾोगॾु असांजे समाज सां हिकु इंतिहाई सलाहियल ऐं गहराईअ सां सलाहियल जेको हिकिड़ो शोबो आहे, उन शोबे जे हवाले सां असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं। उहा आहे सिंधी अदब। अॼोको जेको असांजो मौज़ू आहे उहा आहे सिंधी अदब ॾांहुं नौजवाननि जो घटिजंदड़ रुझान छो आहे। नौजवाननि जो घटिजंदड़ रुझान छो आहे, केतिरो आहे, इन जा सबब कहिड़ा आहिनि, अॼोके प्रोग्राम में असां इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं। ऐं अदब असांजे समाज जी जोड़जक में यंगस्टर जी जेका किरदारु आहे, यंगस्टर जी जेका शख़्सियत आहे, उनखे निखारण में कहिड़ो किरदारु अदा करे थो, इन्हनि समूरनि पहलुअनि ते, समूरनि रुखनि ते अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ऐं ॻाल्हि ॿोल में हिसो वठण लाइ जिन नौजवाननि मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलां। सभ खां पहिरियों जेको नौजवान आहे उहा आहे सफ़दर अली। सफ़दर अली मोरे जो रहवासी नौजवान आहे, शागिर्द बि आहे। ऐं ॿी जेका गेस्ट आहे उहा आहे सोरठ ॿुघियो। सोरठ ॿुघियो दादू शहर सां वास्तो रखे थी। टियों जेको नौजवान आहे उहा आहे परवेज़ बुलेदी। परवेज़ बुलेदी बदीन वासी नौजवान आहे। हीअ बि शागिर्द आहे। हीअ टई ॼणा अदब सां सलाहियल आहिनि, अदब जा शागिर्द आहिनि। हिननि सां ॻाल्हाईंदासीं जेको असांजो अॼोको मौज़ू आहे सिंधी अदब ॾांहुं यंगस्टर्स जो घटिजंदड़ रुझान जेको आहे उन जा सबब ॼाणण जी कोशिशि कंदासीं ऐं उनखे कीअं बहितर करे सघिजे थो, बहितर छो थो करे सघिजे जॾहिं हेॾा सारा मौक़ा, हेॾा सारा शोबा मौजूदु आहिनि। इन्हनि समूरनि रुखनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। अचो त ॻाल्हि ॿोल जी शुरूआति सफ़दर खां था कयूं। सफ़दर, अॼोको जेको असांजो मौज़ू आहे उन में असां गहराईअ सां आस्ते आस्ते वधण जी, ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। पर सभ खां पहिरियों मां इहो सम्झणु चाहींदुसि तव्हां खां त अदब बुनियादी तौर ते आहे छा, ऐं ख़ासि करे सिंधी अदब जे पर्सपेक्टिव में असां ॻाल्हायूं। अदब असां चऊं छा खे था? जीअं त असुल अदब, जीअं अदब हिकु अहसासु आहे। असांजे जीअं कंहिं यूनान जे हिकु फिलोसोफर हेडसन जो चवणु आहे त अदब ॿोलीअ जे ज़रिए ज़िंदगी जो इज़हार आहे। अदब असांखे अहसासु ॾियारे थो पंहिंजनि जो, मुआशिरे जो, समाज जो। अदब जे ज़रिए असां पंहिंजे समाजी हालतुनि खे बि महसूसु करे सघूं था, पंहिंजे वेझे दोस्तनि जो, माइटनि जो, पंहिंजे मसइलनि खे बि पंहिंजो अदब जे ज़रिए असां उन्हनि खे हल करे सघूं था। उन्हनि जे मसइलनि जो हल असां अदब जे ज़रिए ई असां में अची सघे थो। ऐं अदब जे ज़रिए असां में शऊर पैदा थिए थो। अदब असुल में हिकु जीअं चयूं त अहसासु आहे। मिसाल तौरु मां तव्हांखे थोरो मिसाल ॾींदुसि, अहसासु कीअं पैदा थींदो आहे। मिसाल तौरु त हिकिड़ो को असांजो नंढिड़ो हूंदो आहे, असां नंढड़े सां 2-3 ॾींहं खेॾंदा आहियूं, उनखे शइ वठी ॾींदा आहियूं, रिझाईंदा आहियूं, त पोइ उहो ॿारु असां सां वेझो थी वेंदो आहे। हुनजी खिल ख़ुशी असां टहकी पहकी पवंदी आहे। त पोइ जॾहिं हुनखे केरु मारींदो आहे त पोइ जॾहिं हू रोंदो आहे त असांजे दिलि में हिकु अहसासु पैदा थींदो आहे त हू 2-3 ॾींहं असां सां रहियो। ऐं हुनखे जॾहिं असां रोंदो ॾिठोसीं त पोइ असांजी दिलि में हुनजे लाइ अहसासु पैदा थियो त अदब उहो ई आहे त माण्हूअ जे अंदर में अहसासु पैदा थिए। सही। अच्छा सोरठ सफ़दर तमामु सुठे नमूने अदब खे डिफाइन कयो आहे। तव्हां खां था पुछूं त अदब जी अहमियत खे तव्हां असांजे समाज में कीअं था ॾिसो? अदब जी असांजे समाज में अहमियत केतिरी आहे ऐं कीअं आहे? अदब जी समाज में अहमियत इलाही आहे। उहो ईअं त जीअं असां ॾिसूं था त हिकिड़ो नंढिड़ो ॿारु आहे, अलामा आया काज़ी चयो आहे त बुक में त जीअं रेड़ियूं पाईंदड़ ॿार खे पंधु सेखारणु इहो अदब आहे। मतिलबु उहो असांखे मतिलबु समाज जी अकासी कराए थो, उहो वॾो थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे आईनो आहे। बिल्कुलु ईअं ई असांजे समाज में शाइर लेखक मतिलबु हर शइ वरिती आहे। जीअं अलाह जो नालो बि उन में आहे, मोहबत बि आहे, नफ़रत बि आहे, हर शइ मां समाज जा जेके मसला आहिनि उन्हनि जी अकासी मतिलबु असांखे कराइनि था। जी अच्छा, माना इहो बि चवंदा आहिनि अदब जे हवाले सां त अदब जेको आहे इंसान खे फ्रस्ट्रेशन्स जेके आहिनि उहे कढण में बि हेल्प करे थो, मदद करे थो। इनखे तव्हां कीअं था चओ? दुनिया पढ़े थी, अख़बार हर घर वञे थी, हर कोई पढ़े थो। ईअं ई मतिलबु राइटर्स, लेखक, अदीब जेके आहिनि असांजा शाइर, उहे ईअं ई पंहिंजी ॻाल्हि दुनिया ताईं पुॼाइनि था। अच्छा परवेज़, तव्हां खां था पुछूं त जेके यंगस्टर्स आहिनि, नौजवान आहिनि असांजा, उन्हनि जो रुझान कीअं था ॾिसो? ख़ासि करे सिंधी अदब ॾांहुं असांजे जेके यंगस्टर्स आहिनि उन्हनि जो रुझान या उन्हनि जी जेका कंसिडरेशन आहे इन पासे कीअं था ॾिसो? जी, रुझान बिल्कुलु तमामु घटि उन्हनि जो। उहो इन करे त हुनजो बुनियादु कोन्हे असल में। सिंधी प्राइमरी जेको
प्राइवेट स्कूलनि में पढ़ाई वञे थी उते सिंधी नथी पढ़ाई वञे, बिल्कुलु कोन थी पढ़ाई। उहो इन करे उन्हनि इंग्लिश पढ़ाईंदा। असां जेके अदीब आहिनि उहे भाष्यकार संदनी औलाद जेको आहे उहो प्राइमरी स्कूल में प्राइवेट स्कूल में छॾी ईंदा ऐं हुते तइलीम हासिलु करनि त उहे जीअं अदब में पाण त लिखंदा अदब, पर उहो चवंदा असांजा शागिर्द जीअं उहो सुठी तइलीम हासिलु करे अंग्रेज़ी में त लिखे। अंग्रेज़ी में बि अदब आहे पर सिंधी अदब खां उहो घणो माइल रहंदा ऐं कासिर रहंदा। त बिल्कुलु जी जी भाउ परवेज़ जी ॻाल्हि ते थोरो मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि। त असांजे समाज में जेके इंग्लिश मीडियम स्कूल आया, असांजा नौजवान दोस्त इंग्लिश में रुॻो रुझान हुननि जो वियो। पंहिंजी सिंधी ॿोली जेका असांजी पंहिंजी ॿोली आहे उन खे हू घटि पढ़िया आहिनि, हुननि खे एतिरे क़दुरु जो हुननि खे लिखण बि नथी अचे। हाणे इन शइ जे करे इंग्लिश मीडियम स्कूल जे करे असांजा जीअं भाउ ॻाल्हि कई त अदीब पंहिंजा लिखनि त था, पंहिंजी ॿोलीअ ते कमु कनि था, पर हू प्रैक्टिकली पंहिंजे कम में माना न आहे। पंहिंजे औलाद खे माना प्राइवेट स्कूल में जेके इंग्लिश मीडियम स्कूल्स उन्हनि में छॾनि था। सही। अच्छा, तव्हां खां थो पुछां सोरठ, जेके नौजवान छोकिरियूं आहिनि, छोकिरियुनि जे हवाले सां ख़ासि करे तव्हां खां पुछूं था, उन्हनि जी दिलचस्पी कीअं था ॾिसो सिंधी अदब जे पासे ॾे? उन्हनि जी दिलचस्पी त तमामु घटि आहे इन में अदब जे हवाले सां, छो जो अॼुकल्ह ॿिया प्रोफेशन्स इलाही थी विया आहिनि, मतिलबु जीअं ऐं मीडिया मतिलबु इलाही उन में अची वियूं आहिनि ऐं मतिलबु ॿिया ई प्रोफेशन्स खोड़ आहिनि, मतिलबु जीअं खोड़ सारा मेडिकल आहे, इंजीनियरिंग आहे, सोशल साइंसिस अची वञनि थियूं, नेचुरल साइंसिस अची वञनि थियूं, उन्हनि में बिज़नेस साइड अची वञे थी, एग्रीकल्चर अची वञे थो, खोड़ सारियूं फील्ड्स आहिनि, खोड़ सारा शोभा अची विया आहिनि। अक्सर करे छोकिरियूं जेके आहिनि उहे फैशन ॾांहुं, ब्यूटिशियन, मॉडलिंग या ड्रामनि में वञणु, मतिलबु टीवी ते अचणु उन्हनि जो, ऐं ॿियो त उहे त मुंहिंजे तमामु घटि अंग आहे, उन्हनि जो एॾो वॾो अंग कोन्हे को। अदब खे उहो बोर थियूं सम्झनि, मतिलबु हिकिड़ो उन्हनि खे। ऐं असां जीअं आहियूं अदब जा शागिर्द आहियूं, जॾहिं खां असां पाण आयासीं हिन में फील्ड में, त जॾहिं असां शुरू में पाण आयासीं त असांखे बि अहिड़ो लॻे पियो त को मतिलबु न पढ़ी सघंदासीं या बोर थो करे, पर पढ़िजे थो जॾहिं त असांखे समाज मां ख़बर थी पए त जीअं असांजे बुक आहे हिकिड़ो ज़ीनत नावेल, उहो असां जॾहिं पढ़ियोसीं त असां तसवुर पिया कयोसीं, तसवुर पिया कयोसीं त हीअं हीअं हुन नावेल में थिए पियो, उहा ज़ीनत अचे पई या हुनजो असांजे में थिए पई, बिल्कुलु थिए पई ईअं असां, त असांखे उहो इंट्रस्टिंग लॻे थो अदब, मतिलबु इन वारे सां। परवेज़, तव्हां ॿुधायो अदब जो असांजो जेको समाज आहे उनजी जोड़ जक में कहिड़ो अमल दख़ल थिए थो? जीअं त अदब में जेके असांजा अदीब आहिनि लिखंदा, मुख़्तलिफ़ अख़बारनि में लिखंदा या किताबनि में लिखंदा, उहे नई टही खे ॿुधाइण लाइ न्यू जनरेशन जेका चइजे उन्हनि ताईं पहुचाइण लाइ पैगाम उहो मुख़्तलिफ़ अख़बारनि में शाया कराईंदा, त जीअं उहे पढ़नि ऐं उन्हनि खे ख़बर पए, उन्हनि खे ॼाण मिले समाज जी त छा थी रहियो आहे समाज में ऐं कीअं वाक़ियो किथे थियो आहे, ऐं हुन में अदब जी जेको वाद विझण लाइ कंदा नौजवाननि जी। ठीकु आहे। तव्हां ॿुधायो सफ़दर, त सिंधी अदब जो माज़ीअ में असांजे समाज जे अंदरि कहिड़ो किरदारु रहियो आहे? जी साईं, असांजे माज़ीअ में तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे। असांजा जेके सिंधी अदीब जेके लेखक आहिनि, जीअं असां मिर्ज़ा कलीज बेग साहिब खे ॾिसूं, उन असां ॾिसो असांजा माण्हू जेके आहिनि, असांजे समाज जा माण्हू एतिरा किताब नथा पढ़नि जेतिरा मिर्ज़ा कलीज बेग साहिब लिखिया आहिनि। 450 किताब ताईं मिर्ज़ा कलीज बेग साहिब लिखिया आहिनि। ॾिसो त हुननि जो किरदारु छा आहे। मिर्ज़ा कलीज बेग साहिब खे तक़रीबन ॿोलियूं ईंदियूं हुयूं, तुर्की, अरबी, फ़ारसी, सिंधी, इंग्लिश ऐं उहे उन्हनि जी लिखणी बि तमामु बहितरीनु हुई। हू समाज जी अकासी कंदा आहिनि। हुननि मिर्ज़ा कलीज बेग साहिबु अवाम खे हिकु पैगाम ॾिनो। जीअं अॼु ॻाल्हि कई सोरठ त नावल ज़ीनत नावल जेको मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो, उहो ज़ीनत नावल मिर्ज़ा कलीज बेग साहिब जेको तबेज़ाद नावल हुयो, उहो समाज जे हिकु मसइलनि ते, समाज जे हिकु माना पस मंज़र ते लिखियलु आहे। उन में हिकु औरत जो किरदारु आहे, उन में औरत कीअं पंहिंजो किरदारु निभाए रही आहे, केॾियूं मुश्किलातूं हुन सां थियनि थियूं, त उहो ई मिर्ज़ा कलीज बेग साहिबु या उनखां पोइ खानचंद दरियाणी या उनखां ॿिया लेखक अचनि था, त असांजे माज़ीअ में तमामु हिकु बहितरीनु किरदारु रहियो आहे। या असां सफ़दर ॻाल्हि ॿोल खे वधायूं था, हीअ तमामु वॾी फ़हिरिस्त आहे सिंधी अदीबनि जी या उन्हनि जो जेको कंट्रीब्यूशन रहियो आहे। पाण तफ़सीली ॻाल्हाईंदासीं हिन ते, पर ब्रेक जो वक़्तु थियो आहे। व्यूअर्स, सिंधी अदब ॾांहुं यंगस्टर्स जेके नौजवान आहिनि उन्हनि जो रुझान जेको घटि आहे, इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। सफ़दर ॿुधाए रहियो आहे त सिंधी अदब जो जेको आहे माज़ीअ में छा कंट्रीब्यूशन रहियो आहे, छा उनजो किरदारु रहियो आहे, केतिरी
केतिरी अहमियत रही आहे इन हवाले सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे पर हिन वक़्तु ब्रेक जो ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स। न्यूज़ ब्रेक ते वञण खां अॻु में सिंधी अदब ॾांहुं नौजवाननि जो घटिजंदड़ रुझान जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो। सफ़दर ॻाल्हाए रहियो हो त सिंधी अदब जो असांजे समाज में पास्ट में माज़ीअ में छा किरदारु रहियो आहे। अचो त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे उतां ई जोड़ियूं था। जी सफ़दर। हा साईं, असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं पंहिंजे माज़ीअ जी, त असांजे माज़ीअ में तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे अदब जो। असां कलोड़नि जी शुरूआति में, कलोड़नि जे दौर जी शुरूआति में पंहिंजो मियां शाह इनायत जेको शाइर असांखे मिले थो, मियां शाह इनायत जेके आहे इनायत पर उनजो लक़ब इनायत आहे, त उन जूं असांखे बैत ऐं वायूं मिलनि थियूं। उहो बि बहितरीनु उन्हनि जी लिखणी आहे, असांजे समाज खे हिकु पैगाम आहे। उनखां बाद में असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेके असांखे उनजो रिसालो मिले थो, उहो बि असांजे समाज ते बिल्कुलु अकासी करे थो। असांजे ज़िंदगीअ सां लाॻापियल जेके बि मरहला मसाइला आहिनि ऐं जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे बाक़ाइदे सुठे नमूने सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन बाक़ाइदे डिफाइन कयो आहे। हाणे जीअं ॾिसो, असांजे नौजवाननि खे हर फैसिलिटी आहे ऐं असां तॾहिं बि माना उन्हनि ते अमल कोन था कयूं। हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जन रिसाले में पंहिंजो हिकिड़ो बैत पेश कयो आहे त उठ वेरी ओठार वेरी वेरी थिणम ॾेर, चोथों वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनः पेर, छहों पंजों वेरी पंजों वेरी सिज थियो जंहिं उलही की अवेर, छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर, सतों वेरी चंड थियो जेको खिड़ियो न वॾी वेर, वाहिरे जी वेर छुलियूं करियां छपनि सां। त हाणे इन में बि असांखे हिकु ससुई जो ॿुधाए थो त हुन सां केॾा वॾा मसाइला हुआ, उहो असांखे लतीफ़ पैगाम ॾिनो आहे पंहिंजे बेत जे ज़रिए। त हुन में चए थो उठ वेरी ओठार वेरी वेरी थिणम ॾेर। हाणे उठ बि वेरी अथसि, पंहिंजो ॾेर बि वेरी अथसि, पर तॾहिं बि हू पंहिंजो सफ़र जारी सारी रखे थी। लतीफ़ असांखे नौजवाननि खे हींअर बि इहो पैगाम ॾेई रहियो आहे त तव्हां पंहिंजी महिनत कयो। लतीफ़ खां पोइ असांखे कई शाइर मिलनि था। उनखां बाद में पंहिंजो असांजे सिंधी समाज में जीअं शेख अयाज़ खे लतीफ़ सानी चयो वियो आहे, उन बि असांखे बाक़ाइदे हींअर जो जदीद शाइरीअ जो जेको असांजो शाइर आहे शेख अयाज़, उन बि असांखे सुठो पस मंज़र ॾिनो आहे। उन इनकलाबी शाइरी कई आहे, रुमानवी शाइरी बि कई आहे, त उन सां बि असांखे सुठो पैगाम मिले थो। अच्छा सोरठ, तव्हां खां थो पुछां त जेकॾहिं असां जदीद दौर में ॾिसूं था त जदीद हर दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं थींदियूं आहिनि, त अॼु जे दौर में जेको इंटरनेट जो जेको फ़्लो आहे, इंटरनेट जो जेको रुझान आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो त असांजे समाज में ख़ासि करे अदब जे हवाले सां त सोशल मीडिया या इंटरनेट जा कहिड़ा असर पिया आहिनि, कहिड़ा पॉज़िटिव असर पिया आहिनि, कहिड़ा नेगेटिव असर पिया आहिनि, तव्हां कहिड़ी शइ खे वधीक सम्झो था? ॾिसो, मां त अदब खे वधीक अहमियत ॾींदमि, छो जो अदब मां असां सिखूं बि था। जेको सोशल मीडिया आहे, इंटरनेट ते जेको आहे, त उन मां माण्हू इलाही ग़लति फ़ाइदा पिया वठनि, मतिलबु टाइम पास मतिलबु हरू भरू पियो थिए, असांजो वक़्तु ज़ाया थो थिए। असां बुक्स पढ़ण जी बजाए एॾा सारा किताब लेखकनि अदीबनि शाइरियूं लिखियूं आहिनि, त असां उनखे पढ़ण जी बजाए मतिलबु असांजो ध्यानु ॿियनि शयुनि ॾांहुं थो वञे। इन करे त मतिलबु उन में तव्हां ॾिसो, इन में मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां कंदो हलां त ऑनलाइन बुक्स बि आहिनि अवेलेबल। हाणे त मां सम्झां थो जेको बि किताबु छपिजे थो उहो ऑनलाइन प्ले स्टोर ते अची थो वञे, ऑनलाइन बि थिए थो। त तव्हां इहे पॉज़िटिव इफेक्ट्स कोन था सम्झो असांजी सोसाइटी ते इन जा? न, इहो त कुझु शयूं आहिनि जिन मां असां फ़ाइदो वठूं था। जीअं ॿाहिरि मुल्क आहिनि उहे इन्हनि मां फ़ाइदो था वठनि, पर असांजे जेको मुल्क आहे उन में माण्हू इनखे मतिलबु जस्ट इंटरनेट ते सोशल मीडिया ऐं इन ते मतिलबु घणो फालतू सम्झी मतिलबु टाइम पास पिया कनि। न, फालतू कीअं था सम्झनि, उनजो इस्तेमालु असां वटि कीअं थो थिए? फ़ाइदो त ॿाहिरि वठनि था, ॿाहिरि कीअं था फ़ाइदो वठनि, असां वटि ग़लति फ़ाइदो कीअं था वठनि, इहो त मां तव्हां खां पुछणु चाहियां। मतिलबु त उहे पढ़ाई न, मतिलबु उन्हनि जो ध्यानु घटि आहे। ॿिया जेके प्रोफेशन्स आहिनि जीअं फ़ोटोग्राफी थी वई, मतिलबु मीडिया जे हवाले सां मतिलबु उन्हनि जो अॼु जे दौर में त फोटोग्राफी बि हिकिड़ो ज़बरदस्त प्रोफेशन आहे, बिल्कुलु आहे, पर अदब जी त पंहिंजी अहमियत आहे न। उन में एतिरा मतिलबु हिकिड़ो लेखक। तव्हां छा था ऐड करणु चाहियो? हा, मां तव्हांजी इहा ॻाल्हि जेको तव्हां सुवाल कयो त जेके असांजे PDF में या ऑनलाइन बुक्स अचनि था, त उन ते आउं ॿुधाईंदुसि त किताब जेको असांजो हार्ड कॉपी में आहे असांजे हथ में, त उनखे पढ़ण सां असांजो ज़हन, असांजो ख़्यालु, असांजी सोच सॼो किताब में आहे। मोबाइल में जेकॾहिं असां किताब पढ़ूं था न, त पोइ असांखे उते जो मैसेज बचे थो, पोइ उते असांजी जे ऑनलाइन नेट खुलियल आहे, नोटिफिकेशन बंदि करे छॾियो। साईं ॾिसो न,
ऑनलाइन जे असां पढ़ूं था त पोइ किताब त उन में पंहिंजो स्लो थी वेंदो, नेट त बंदि थी वेंदी, पोइ किताब अॻिते न हली सघंदो। डाउनलोडिंग सिस्टम आहिनि, डाउनलोडेड किताब आहिनि, मूं वटि पाण वटि 200 ऑनलाइन बुक्स पिया आहिनि। ओचितो तव्हांखे कॉल थी अची वञे त हाणे पोइ तव्हां उन में हलिया वियो। अगरि जेकर तव्हां वटि हार्ड कॉपी में किताब हूंदो त तव्हांजी सोच, तव्हांजी ज़हन सॼो किताब में हूंदो। जी, तव्हां छा था ऐड करणु चाहियो परवेज़? जेको आहे सही इस्तेमालु करणु खपे उन्हनि शागिर्दनि में जेके आहिनि, ऐं यूज़ हासेगार ग़लति इस्तेमालु कंदा आहिनि। फेसबुक खे या व्हाट्सएप थिए थो, ट्विटर थिए थो, जेका बि शइ थियो थी वञे उनजो सही इस्तेमालु नथा कनि मोबाइल खे। अगरि मोबाइल खे सही इस्तेमालु कयो त उनजा फ़ाइदा आहिनि, ज़रूरु आहिनि, पर अदब में उहो सही इस्तेमालु नथा कनि ऐं उनखे ग़लति यूज़ करे हासेगार उनजो ग़लति कीअं था यूज़ कनि? मां इहो ई तव्हां खां पुछां। फिज़ूल था कनि हरू भरू। जेको व्हाट्सएप थी वियो, जेको नौजवान इस्तेमालु करे थो उहो त सम्झे थो उन लाइ त सभ खां भली शइ इहा ई आहे। को थो सभु करे, हर को नथो करे न इस्तेमालु सही, को नेगेटिव थो करे, को पॉज़िटिव थो करे। तव्हां छोकिरनि जे हवाले सां छा चवंदव? छोकिरनि जो इन हवाले सां इस्तेमालु कीअं आहे? अॻे जे दौर खां ई वठी मतिलबु औरतूं घटि थियूं आहिनि मतिलबु इन में अचनि प्रोफेशन में। मतिलबु अदब त हर ॿोलीअ में आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पंजाबी हुजे, फारसी हुजे, अरबी हुजे, पर हर कंहिंजो पंहिंजो मतिलबु हिकिड़ो आहे। त औरतूं इन ब्यूटिशियन वग़ैरह या इहे इन ते या सोशल मीडिया ते इलाही टाइम पंहिंजो ज़ाया थियूं कनि। मतिलबु या घर जूं जेके औरतूं आहिनि मतिलबु उहे बि घर में मतिलबु जेको कमकार कनि थियूं उन हवाले सां मतिलबु तव्हां ज़ाया त चओ था, बार बार चओ था, पर मूंखे तव्हां अथेंटिफिकेशन अहिड़ी नथा ॾियो। ज़ाया कीअं थियूं कनि, छा थियूं ज़ाया कनि? इस्तेमालु जी शइ इस्तेमालु थियूं कनि, ज़ाया कीअं थियूं कनि? मूंखे इहो त ॿुधाए, ज़ाया कीअं थियूं कनि? ज़ाया जेके चवनि था त ज़ाया असां जेके हरू भरू पंहिंजूं पिक्स कढी उन्हनि अपलोड था कयूं, पोइ उन्हनि ते कमेंट्स ते टाइम पंहिंजो विञायूं था। कमेंट्स, पोइ हिक ॿिए सां बहसबाज़ी कयूं था, फज़ूल बहसबाज़ी। हाणे के दोस्त असांजा अहिड़ा आहिनि जेके शाइरी या को मौज़ू अपलोड था कनि, उहे लिखनि था, पोइ उन ते इल्मी अदबी शऊरी उन ते बहस थिए थो, उन्हनि मां दोस्तनि खे ॼाण बि थिए थी, इहो पॉज़िटिव आहे। बाक़ी हाणे कंहिंजे फोटूअ ते हरू भरू बहस मोबाइल सां हे हीअं छो आहे, अॼुकल्ह जे असांजे समाज में इहे थियनि था त माना को बि हुनजी को माण्हू फोटू कढी ॾेई छॾींदो, ग़लति ख़बर लिखंदो त असांजे समाज जा माण्हू पहिरियां ई नेगेटिव हुन ते कमेंट ॾींदा। इहो कोन हुनजी तस्दीक कोन कंदा त असुलु हुनजो मसइलो आहे छा, बसि शुरूआत में हू पंहिंजी कमेंट ॾेई छॾींदा। अच्छा, मां तव्हां खां पुछां परवेज़, ॾिसो जदीद साइंसी दौर आहे, सवेर बि जीअं हिन ॻाल्हि कई सोरठे त जाम सारियूं फील्डूं आहिनि, 7 जी तइदाद में फील्ड्स मौजूदु आहिनि, ठीकु आहे। त मां सिर्फ़ु इहो थो पुछां तव्हां खां त हीउ जदीद साइंसी दौर आहे त इन में अदब जी अहमियत खे कीअं था ॾिसो तव्हां? अदब अॼु जे हिन जदीद दौर में किथे बीठो आहे ऐं किथे उनजी जॻह बीहे थी? अदब हिन दौर में त तमामु घटि बीठल आहे। असल में नौजवान जेके आहिनि उहे उन्हनि सां रुझान नथा ॾियनि। ज़ाहिरी ॻाल्हि हुनजो ध्यानु सॼो हिन सोशल मीडिया ते ऐं बुक्स ॾांहुं तमामु घटि था रुझान ॾियनि। ऐं जेकॾहिं क्लास में टीचर को क्लास वठे थो त बि शागिर्द ते मैसेज करे थो, माना हुनजी निगेटिव सोच आहे, ऐं मैसेज करे थो, क्लास न रुझान नथो ॾे, टीचर ॾांहुं हुनजो ज़हन कोन्हे को, सॼी हुनजी मैसेज मोबाइल न सोच आहे। मां तव्हां खां हिकिड़ी जेकॾहिं राय पुछां त जेकॾहिं क्लासनि में मोबाइल फ़ोन जे इस्तेमाल खे या क्लासनि में मोबाइल फ़ोन खणी वञण ते पाबंदी हुजे त तव्हां छा था सम्झो? रिएक्ट कंदा साईं। असल में हींअर कम्युनिकेशन दौर थी वई आहे त माना हर कंहिं सां राब्तो लॻो पियो आहे 24 आवर्स। सो उन लिहाज़ खां असां ॾिसंदासीं, पर क्लास जे टाइम ते असांजे नौजवान, मुंहिंजी राय इहा आहे त क्लास जे टाइम ते पंहिंजी मोबाइल साइलेंट कनि या बंदि कनि। जीअं पंहिंजे इल्मु सिखणु हिकिड़ो हूंदो आहे रटाफिकेशन पढ़णु, हिकिड़ो हूंदो आहे इल्म खे सिखणु, उहो असांजा दोस्त सिखनि। मुंहिंजी राय इहा आहे। तव्हां साईं मां जेका ॻाल्हि कयो था न, मां तव्हांखे हुन में हिकिड़ी अहिड़ी ॿी बि शइ एड कयां, जीअं साइलेंट ते रखिजे थी, ठीकु आहे, त उन में जाम जवाज़ आहिनि। फ़ोन अची वेंदी, कंहिंजी बि फ़ोन हुजे, अमीअ जी कॉल आहे, अबूअ जी कॉल आहे, ॿार क्लास खां ॿाहिरि निकितो, ठीकु आहे। मां तव्हांखे ॿुधायां दुनिया जा अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि, मां तव्हांखे प्रैक्टिकली ॿुधायां दुनिया जा अहिड़ा केतिरा ई मुल्क आहिनि जिन जी हीअ ईजाद आहे, पर उन्हनि खे क्लास में मोबाइल खणी वञण जी इजाज़त न हूंदी आहे। उन्हनि जा रैक्स ठहियल आहिनि क्लासनि जे ॿाहिरां, मोबाइल उते जमा कंदा, पोइ क्लास में अंदरि वेंदा। ॾिसो असां वटि प्रैक्टिकली अमल कोन्हे साईं। असां ॻाल्हियूं कयूं था, असां राय ॾियूं था, पर असां प्रैक्टिकली न। हाणे मां तव्हां खां थो पुछां परवेज़, त जेकॾहिं अदब जी असांजे समाज में प्रेज़ेंट सूरत हाल में तव्हां सम्झो था त अहमियत कोन्हे का, नौजवान इन पासे घटि आहे, त घटि छो आहे, उनजा कारण ॿुधायो। उस्ताद बि जेको उहो शागिर्द खे सही न चवंदो ऐं माइट बि जेको हूंदो उहो न चवंदो त मुंहिंजो शागिर्द। तव्हां कीअं था ॾिसो सोरठ इनखे?
सर इहो ईअं आहे त सोशल मीडिया न हुई पर उन खां अलावा काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿाहिरि मतिलबु घर खां ॿाहिरि जीअं छोकिरा गेम्स ते था वञनि या मूवीज़ मतिलबु ईअं कुझु सोशल मीडिया त बाद में ई आहे पर उन खां अलावा सिनेमाऊं आहिनि उन खां अलावा जीअं पाण में कचहरियूं थींदियूं उन्हनि मां बि इहे असांखे ॻाल्हियूं मिलंदियूं छो जो 4 माण्हू गॾिजी वेंदा त कुझु थींदो का ॻाल्हि सम्झ में ईंदी का नई ॻाल्हि मिलंदी ऐं असां ॿियनि ताईं पुॼाईंदासीं असांजी जेकी अॼुकल्ह जे माण्हू जी जेकी सोच बीह वई आहे न उहा चइनि माण्हुनि ते बीह वई आहे त फलाणो माण्हू छा चवंदो उन जे करे असां अॻिते नथा वधी सघूं या जीअं मुंहिंजी सिलेक्शन अदब में थी त कुझु माण्हू हुया जेके चवनि पिया त मतिलबु तोखे सिंधी डिपार्टमेंट मिलियो आहे तूं इंग्लिश छो न पई खणी तुंहिंजी इंग्लिश अञा बहितर थिया मतिलबु सिंधी अदब को बि हुजे पर माना अदब सिंधी खे उन मतिलबु उन्हनि न वरितो आहे मतिलबु एॾो पॉज़िटिव ईअं था सम्झनि मतिलबु बोर आहे मतिलबु जनरली चवनि था त माना सोसाइटी इनकरेज नथी करे मतिलबु एॾो ख़ासि न आहे मतिलबु अच्छा सोरठ ॻाल्हि ॿोल खे वधायूं था ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे व्यूअर्स सिंधी अदब ॾांहुं नौजवाननि जो रुझान घटि छो आहे इन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे हिन वक़्तु वक़्तु आहे ब्रेक जो वेलकम बैक व्यूअर्स ब्रेक ते वञण खां अॻु में सिंधी अदब ॾांहुं नौजवाननि जो जेको घटि रुझान आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो चओ त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं सफ़दर तव्हां खां थो पुछां त असां वटि ख़ासि करे जेको सिंधी अदब आहे इन लाइ हिकिड़ी राय मौजूदु आहे असांजे समाज माण्हू था चवनि त अदब सुठो कोन पियो लिखिजे अदब इनकरेजिंग कोन्हे मयारी कोन्हे को तंहिं करे माण्हुनि जो इन पासे रुझान घटि आहे तव्हां कीअं था ख़ासि करे चवंदा 60-70 वारे ॾहाक में सुठो अदब लिखिबो हो पोइ त सुठा अदीब पैदा थिया सुठा शाइर पैदा थिया अदब पूरे समाज लाइ हिकिड़ी इंस्पायरेशन रहियो अदब जे ज़रिए ई सॼियूं तहरीकूं हलियूं उहो अदब उनजे पोइ हिकिड़ो बैकबोन हुयो अॼु जे दौर में तव्हां कीअं था ॾिसो हीअ जेका हिकिड़ी राय मौजूदु आहे इन सां तव्हां केतिरो मुतफ़िक़ आहियो असुल में असांजा नौजवान जेके चवनि था त अदब जी का बि अहमियत न आहे अहमियत न मां मयारी जी ॻाल्हि मयार ते सो असांजा नौजवान उनखे माना मयारी इन करे नथा सम्झनि छो जो हू पाण अदब सां सलाड़ियल न आहिनि जीअं मां मुंहिंजी सिलेक्शन सिंधी डिपार्टमेंट में जॾहिं थी त मूंखे घणा नौजवान माना हिकिड़ो मूंखे टोकींदा रहिया त तव्हां सिंधी डिपार्टमेंट में विया ॿियो सिंधी डिपार्टमेंट तव्हां ॿियो को डिपार्टमेंट तव्हां न खयो असल में मुंहिंजो पंहिंजो शौक़ु हुयो सिंधी डिपार्टमेंट में सिंधी अदब सां मुंहिंजी अदीबनि सां बि रही आहे मुंहिंजो साईं अज़ीम सिंधी साहिबु मुंहिंजो रहनुमा रहियो आहे साईं जन मूंखे हमेशह मूंखे माना साईं जन जी कचहरी में मूंखे माना हुननि जी कचहरी नसीबु थींदी आहे साईं जन जी सो उन हिसाब सां मां ॻाल्हि कंदुसि त उहे असांजा नौजवान इन में पाण सलाड़ियल न आहिनि अदब सां पोइ असांजी जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त पंहिंजो जेके स्कूल आहिनि असांजा इंग्लिश मीडियम हाणे इंग्लिश मीडियम जो इहो रीज़न इन करे थो थिए जो हू सिंधी नथा पढ़नि हुननि खे असांजे समाज में ॿुधायो थो वञे त तव्हां इंग्लिश पढ़ो अंग्रेजी पढ़ो तव्हांखे नौकिरी अहिड़ी मिलंदी तव्हां अॻिते तव्हांखे इंग्लिश कमु ईंदी पंहिंजी ॿोली माना जेके हुननि खे पोइते उस्ताद उन्हनि में उस्तादनि जो बि किरदारु आहे उस्ताद पंहिंजा वालदेन जेके हुननि जा आहिनि उन्हनि जा वालदेन चवंदा तव्हां इंग्लिश मीडियम में पढ़ो उन्हनि खे हथ सां छॾनि था उन्हनि खे पंहिंजी ॿोली नथा सेखारनि असांजी पहिरियां माण्हू पाण खे सुञाणे त असांजी तहज़ीब छा आहे असांजी सकाफ़त छा आहे असां पाण छा आहियूं त पंहिंजी हाणे हुननि खे पंहिंजी ॿोलीअ जी पंहिंजे अदब जी ख़बर ई कान्हे त उहो गैर मयारी त सम्झंदा सही तव्हां ॿुधायो तव्हां केतिरो मुतफ़िक़ आहियो इन राय सां त असां वटि जेका हिकिड़ी राय मौजूदु आहे त जेको सिंधी अदब में कमु पियो थिए उहो मयारी कोन पियो थिए तंहिं लाइ जेके नौजवान आहिनि यंगस्टर्स आहिनि उन्हनि खे का ख़ासि उत्साह नथो मिले का ख़ासि इंस्पायरेशन नथी मिले तव्हां इन राय सां केतिरो मुतफ़िक़ आहियो असां त मुतफ़िक़ आहियूं छो त असां पढ़ूं था असां आहियूं ई मतिलबु लिटरेचर जा शागिर्द त असां पढ़ूं था त असांखे त उन मां मिले थो असां बोर नथा थियूं पर मतिलबु जेको समाज आहे ऐं उन में मतिलबु जेके माण्हू आहिनि जेके पढ़नि कनि था हिन शइ खे त उहे न त मयार नथा सम्झनि मतिलबु ईअं ई था सम्झनि त इहो इंग्लिश बहितर आहे छो जो इंटरनेशनल लैंग्वेज आहे ॿाहिरि वेंदासीं असां त असांखे इहो सिंधी कमु न ईंदी सिंधी अदब कमु न ईंदो ऐं वधीक तंहिंजे करे बसि इन्हनि शयुनि न सम्झो त वञे ऐं हिते रहनि जेकॾहिं सिंधी अदब जी ॻाल्हि कजे थी त जीअं अंग्रेज़ी में हूंदो आहे इंग्लिश लिटरेचर हिकिड़ी अलॻि फील्ड आहे उन में वरी जेका लैंग्विस्टिक आहे उहा हिकिड़ी अलॻि फील्ड आहे त ईअं सिंधी अदब में अहिड़ियूं के फील्ड्स आहिनि सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब ईअं अलॻि फील्ड्स आहिनि के एज़ अ डिपार्टमेंट जे हवाले सां थो मां तव्हां खां पुछां त डिपार्टमेंट सिंधी अदब ऐं सिंधी ॿोली अहिड़ी इन्हनि जी का क्लासिफिकेशन आहे अलॻि अलॻि
इहो आहे हिन में त मतिलबु अलॻि अलॻि शयूं हुन में आहिनि जीअं उरूज़ी शाइरी क्लासिक शाइरी उन में वरी अञा ॿियूं आहिनि मतिलबु जीअं काफ़ियूं थी वियूं घाड़ेटा वाई मतिलबु इन्हनि में बि अलॻि अलॻि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांखे पढ़ायूं वेंदियूं आहिनि हिकु डिपार्टमेंट में एज़ अ सब्जेक्ट कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पढ़ायूं थियूं वञनि? फ़िलहालु त असांखे उरूज़ी शाइरी क्लासिक शाइरी उन खां अलावा सफ़रनामा ख़त डायरियूं मतिलबु जेके लिखियल मतिलबु हिकिड़ो मिसाल साईं GM सैद आहे उहो मतिलबु अलामा आहे काज़ी ॾे कुझु लिखे थो त उन्हनि जा ख़त ऐं अहिड़ा हा ईअं ई कुझु मतिलबु इहे असांखे पढ़ाया था वञनि हाणे साईं असल में असांखे जीअं तव्हां सुवालु कयो तव्हांजो सुवालु असां वटि आहे असां वटि लिसानियात आहे असां वटि तनक़ीद आहे अदब आहे इहे शोबा असां वटि आहिनि ईअं ई असांखे पढ़ाया वञनि था अहिड़े हिसाब सां एज़ अ सब्जेक्ट सिंधी लिटरेचर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पढ़ायूं वेंदियूं आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची थियूं वञनि? टयूं वायूं पढ़ायूं वयूं ऐं गज़ल कुझु उन खां पोइ मैं शाइनायत जो कोर्स हो उहो मुकमिल थियो जॾहिं उन वायूं कुझु पढ़ायूं वयूं ऐं सचल सरमस्त जो रिसाले मां कुझु बैत पढ़ाया विया ऐं उन्हनि जी सम्झाणियूं जेको आहे सम्झाइण लाइ कोशिशि कई वई रिसाला कुझु ॿुधाया विया काज़ी कादन जो बि हो रिसालो ऐं हुन में अदब जो सफ़रनामनि जो बि हो जेको पढ़ियो हीअ बेट ही किनारा अल्ताफ़ शेख जो लिखियलु हो उन खां तनवीर अब्बासी हो डोरे डोरे जेको ॾे उन में बि सॼो पढ़ायो सफ़रनामनि जो ऐं उन खां पोइ ख़तनि जा हो ख़त जेके हिन अलामा आया काज़ी लिखिया हुआ GM सईद ऐं GM सईद हुननि लिखिया ऐं हुन में एल्सा काज़ी जा कुझु ख़त आहिनि बैत जेके ख़त उहे मौजूदु आहिनि हुन किताब में। अच्छा निसाब जेको आहे असांजो सिलेबस उनजी जेका जोड़ जेके ॾिसो प्राइमरी तमामु वॾी अहमियत थी रखे न प्राइमरी में ॿार जो बेस ठहे थो प्राइमरी में जेके ॿार खे रुझान मिलनि था त अॻिते हली ॿार उन पासे ॾियनि हिकिड़ी त इंस्पायरेशन हू घर मां थो वठे त घर में हुनजो वालिद साहिबु जेकॾहिं इंजीनियर आहे त हू बि चए थो त मां बि इंजीनियर थींदुसि ठीकु आहे हिकिड़ी इंस्पायरेशन आहे उनखां पोइ हू स्कूल में अचे थो त हुनजी सोच में थोरी घणी चेंज अचे थी तब्दीली अचे थी निसाब उन में तमामु वॾी अहमियत रखे थो त लिटरेचर जे हवाले सां लिटरेचर जो असांजो जेको निसाब आहे उन में केतिरी इंस्पायरेशन आहे केतिरी इंस्पायरेशन मौजूदु आहे त असांजो जेको नौजवान आहे जेको ॿारु आहे नंढपण खां वठी अदब ॾांहुं हुनजो रुझान थिए? असल में असां ॾिठो वञे त असांजा जेके सिंधी निसाब जा किताब आहिनि उन्हनि में असांजा इस्लामियात जा किताब आहिनि बिल्कुलु पर असांजे सिंधी जेको सब्जेक्ट जेको हुनजो किताबु आहे उन में बि असांखे तक़रीबन मज़हबी असांखे सबक़ पढ़ाया था वञनि सिंधी अदब ते त माना अहिड़ी का बि मूंखे शइ नज़र नथी अचे अगरि जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत आहे त उहो बि सुर कल्याण मां आहे ठीकु आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि सही आहे पर असांजे नंढनि ॿारनि जेके शुरूआती जेको असांजो बेस आहे उहो अदब उहो हुन में अदब जा मौज़ू या उन्हनि जा अहिड़ा सबक़ न आहिनि जिन्हनि मां हुननि खे का गाइडलाइन मिले हू उन्हनि अदब ॾे सोचनि। सही। अच्छा सोरठ तव्हां ॿुधायो त अॼु जो जेको दौरु हले थो पाण सवेरे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ ते पिया ॻाल्हायोसीं ऐं जीअं तव्हां बि दाख़िला वरिती तव्हां ॿुधायो त तव्हांखे इंस्पायरेशन तमामु घटि मिली डिस्करेजमेंट तमामु घणी मिली त तव्हां इहो ॿुधायो बेसिकली त हाणे हिन जेके छोकिरियूं आहिनि नौजवान छोकिरियूं आहिनि अदब तव्हां ॿुधायो तमामु ज़रूरी आहे ऐं हिन पासे रुझान वधणु खपे जीअं साइंस ॾे बि रुझान आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे हर फील्ड ॾे रुझान हुजणु खपे ईअं न आहे त कंहिं फील्ड खे डिस्करेज करे हर फील्ड ई पंहिंजी पंहिंजी जाइ ते तमामु घणी अहमियत आहे त अदब जी अहमियत खे कीअं जाॻाए सघिजे थो ॿीहर कीअं उनखे उजागर करे सघिजे थो जो माण्हुनि जो नौजवाननि जो ख़ासि करे छोकिरियुनि जो इन पासे ॾे रुझान थिए? जीअं त हो पढ़नि हिननि शयुनि खे थोरो अची ॾिसनि छो जो हो कोशिशि कनि ई नथियूं पंहिंजो त माना असां हिन खे पढ़ी ॾिसूं जीअं मज़मून थिया या किताब आहिनि काफ़ी हुन में नसर जे हिसे में इहे अची थियूं वञनि शयूं असांखे पढ़ाई थियूं वञनि। को बि माण्हू आहे उनखे मिसाल तौरु शइ पढ़ण खां बोर थी लॻे त छो पढ़ंदो न पढ़ंदो चवंदो त मूंखे त बोरिंग थी लॻे मां इहा शइ छो पढ़ां इंस्पायरेशन हुननि खे कीअं ॾिजे हुननि खे कीअं उत्साहिजे कहिड़ा तरीक़ा अपनाइजनि कहिड़ियूं शयूं शामिलु कजनि सबक़नि में कहिड़ियूं शयूं शामिलु कजनि इदारनि तरफ़ां कहिड़ियूं कोशिशूं कयूं वञनि जो इन्हनि फील्डुनि जी इन्हनि शोबनि जी अहमियत खे ॿीहर जाॻाए सघिजे। साईं ॾिसो ठीकु आहे हिकिड़ी शइ उन्हनि खे बोर थी लॻे किताब को कहाणी उन्हनि खे बोर थी लॻे हाणे पोइ उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां असां शाइरीअ जे ज़रिए उन्हनि खे हुननि जे ज़हननि खे असां हुनजी बोरिंग ख़तमु करे सघूं था ऐं हुननि जो ध्यानु शाइरीअ जे ज़रिए हुननि जो अची सघे थो ध्यानु सही छो जो शाइरी इंसान जे अहसास खे जाॻाए थी शाइरी तव्हां ॾिसो हाणे नसर केरु केॾो बि लिखे पर शाइरी जेको बैत हूंदो या को का वाई हूंदी असां हुनखे यादि कंदासीं असांखे एग्ज़ैक्ट हू यादि हूंदी। मां जेकॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि ॾियां त जेके मां निसाब जे तव्हां खां सुवालु पुछियो हो त निसाब में अहिड़ियूं इंस्पायरेशन्स कोन ॾिजनि त माण्हूअ जे नंढपण खां ज़हनी वाधवी जी अहिड़ी थिए जो अॻिते हली उन्हनि शयुनि खां उहो इंस्पायर थिए। साईं ॾियणु खपे
अहिड़ियूं शयूं ॾियणु खपनि। पर असांजे सिंधी निसाब में हिकु त असांजो सिंधी निसाब माना पुराणो ई हले पियो, नई शइ तब्दीली हुन में आई ई कान्हे का। सही, ठीकु आहे। परवेज़ सोरठ ऐं सफ़दर, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो, पंहिंजा आइडियाज़ शेयर कया। अॼोको जेको मौज़ू आहे इन हवाले सां व्यूअर्स, तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॾिठो, सिंधीअ जा अधु वॾा नौजवाननि जो रुझान छो घटि आहे, इन हवाले सां हीअ जेके नौजवान हुआ हिननि कुझु उन्हनि ते मौज़ूअ ते रोशनी विझण जी कोशिशि कई, कुझु जेके मसइला आहिनि, कहिड़ा कारण आहिनि, उन हवाले सां पहिरियों हिननि जेका आहे उनजी निशानदेही करण जी कोशिशि कई। प्रोग्राम जे बारे में का बि राय ॾियणु चाहियो था, स्क्रीन ते असांजी ईमेल एड्रेस नोट करे वठो। ईंदड़ हफ़्ते वरी ॿिए मौज़ू ऐं ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान लतीफ़ गादक ॾींदा इजाज़त।